शिकारपुर में खबरवासी शिरकंदासी शिकारपुर में हथियारबंदन मस्जिद जे पेशी इमाम के गोली हणी कत्ल करे छॾियो आहे। शाहीबाग रोड ते हथियारबंदन फायरिंग कई जंहिं दौरान गोली लॻण सबबि मस्जिद जो पेशे इमाम बदरुद्दीन राजन माची वियो आहे। इतला ते पुलिस पहुची माची वियल पेशी इमाम जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वासियुनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि दुश्मनी न आहे। पेशी इमाम जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त पेशी इमाम खे क़त्ल करण बाद हथियारबंद फरार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु हो त पेशी इमाम जो मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। खबर से शेयर कई पिया शिकारपुर में हथियारबंदन मस्जिद जे पेशी इमाम के गोलियों हणी कत्ल करे छॾियो आहे। शाहीबाग रोड ते हथियारबंदन फायरिंग कई जंहिं दौरान गोली लॻण सबबि मस्जिद जो पेशे इमाम बदरुद्दीन राजन माची वियो। इतला ते पुलिस पहुची माची वियल पेशे इमाम जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।